नाज़रीन 5 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़े के हवाले से कंबर जे गर्ल्स हाई स्कूल में सकाफ़ती तकरीब कोठाई वई। उन हवाले से रिपोर्ट किया है हाकिम ख़ास खेली। आवाज़ टीवी न्यूज़ तरफा 5 डिसंबर ते इल्म पिरायो सिंध सुमारियो जे सरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण खां पोइ सॼे ज़िले में सकाफ़ती रंग निखरी आया आहिनि। गर्ल्स हाई स्कूल कंबर में शानदार सकाफ़ती तकरीब कोठाई वई। शागिर्दियाणियुनि ऐं टीचर्स सकाफ़ती वेस ओॾे वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती प्रोग्राम शागिर्दियाणियुनि क़ौमी गीत ते रक़्स करे झुमरियूं हुयूं ऐं टेबलोस पेश कया। उन मौके ते शागिर्दियाणियुनि ऐं टीचर्स आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे एकता जे हवाले सां 5 डिसंबर ते असां उहो ॾाढो जोश ख़रोश सां मल्हाईंदासीं। तव्हां असांजे अॼु अदड़ियुनि में बि जोश ख़रोश ॾिठो हूंदो, शऊर ऐं सुजागी ॾिठी हूंदी। इंशाअल्लाह असां 5 डिसंबर ते बि पंहिंजो ईअं एकता ऐं ॿधीअ जो इज़हार कंदासीं ऐं पंहिंजे धरतीअ जे लाइ कमु कंदासीं। तमामु सुठियूं तयारियूं कयूं आहिनि पंहिंजे सकाफ़ती लिहाज़ खां, यानी कि सकाफ़ती खाधा पचाईंदासीं। उन ॾींहं ते ॿारनि खे ईद ते जीअं तयारु कंदा आहियूं ईअं ई तयारु कयो आहे ऐं उनजे लाइ सॼो कुझु असां घुरायो कयो आहे। ॿारनि खे सिंगार कराया आहिनि। अॼु बि तव्हां प्रोग्राम में ॾिसो था त केॾी सुठी तरह प्रोग्राम ॿारनि मतिलबु उन में पार्टिसिपेट कयो ऐं ॾाढो सुठो लॻो ॿारनि खे। इहो एॾो टैलेंट ॾिसी करे त असां जूं नियाणियूं केॾियूं टैलेंटेड आहिनि। जो असां पंहिंजे सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, उहे असां पंहिंजा टेबला कंदा आहियूं ऐं डांसूं वग़ैरह कंदा आहियूं ऐं असां हर साल उनखे मल्हाईंदा आया आहियूं। त असांजो जीअं सिंधी सकाफ़ती ॾींहुं हर साल मल्हाइजंदो अचे। सभ खां नायाब कल्चर आहे ही। असांजे हर साल पंहिंजो नवां जज़्बात खणी नयूं ख़ुशियूं खणी तव्हांजे साम्हूं रखंदा आहियूं। तव्हां असां ॾे आयो, असांखे बेहद ख़ुशी थी, असांखे बि ख़ुशी थी। तव्हां असांजे कल्चर सां गॾु मिली रली हलियव। असांजी सिंध खे कुझु माण्हू कमज़ोर सम्झंदा आहिनि, पर हक़ीक़त में सिंध कमज़ोर न आहे। सिंध बहादुर आहे। हाली सिंध पंहिंजे सब्र में थी हले। जॾहिं सिंध पंहिंजी मौज में आई न त जवान बि हेठि वेही रहंदा। सिंध जा जवान एॾा बहादुर आहिनि, पर उहे हाली पंहिंजे सब्र में था हलनि। तव्हां सिंध जी ताक़त खे नथा सुञाणे सघो। मां सिंधी आहियां ऐं असांजी सिंध हमेशह आबाद हुजे। ऐं हीउ ॾिहाड़ो ईद खां वधीक बहितरु आहे। असांजा उस्ताद तमामु घणो असांखे पढ़ाईंदा आहिनि। अहिड़ी तरह समूरी सिंध जियां कंबर में भी औरतुनि 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जी सिलसिले में तयारियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम ख़ास केली, आवाज़ न्यूज़ कंबर।